टंडो मोहम्मद खान तिलके बुलड़ी शाख के मुख़्तलिफ़ ॻोठ रवासिन हैदराबाद जी फैक्ट्रियुनि तरफ़ां ज़हरीलो पाणी कारो गुंगुरो सिम नाले में निकाल करण ख़िलाफ़ सख़्त एतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। एतिजाज में सभई माण्हू शिरकत कई जॾहिं त आबादगार अॻवान ऐं मुक़ामी ॻोठाण हुकूमत अमलदारनि सनअती इदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एतिजाज जी अॻवानी कंदड़ नबी बख्श सठो, हाजी इब्राहिम कातियार, गुलाम नबी कातियार, हाजी मोहम्मद हारून कातियार, हाजी मोहम्मद अब्बास सठो, हाजी उर्स सठो, अब्दुल सत्तार दरस, अल्लाह बचाए सठो, बसर मला, अब्दुल सत्तार चानियो, मोहम्मद शरीफ सठो साफ़ियुनि सां ॻाल्हाए चयो त हैदराबादी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो कीमयाई मवाद सां भरियल पाणी असांजी ज़री ज़मीन में छोड़ करणु कमु जारी आहे, जंहिं सबबि ज़री पैदावार तबाह, ज़मीनूं बणिजी वेंदियूं ऐं हज़ारे माण्हुनि जो रोज़गार ऐं हयाती खे बि ख़तरो आहे। एतिरा कंदड़ चवणु हो त हैदराबादी फैक्ट्रियूं ज़हरीलो गंदो पाणी कारो गुंगुरो सिम नाले वसीले ज़रिए ज़मीन ऐं जर जो पीअण जो पाणी ज़हरीलो पाणी सबबि इंसाननि चौपाए माल ऐं पैदावारी फसलुनि ते तबाह कन असर पइजी सघनि था। ॻोठाण उहो बि इल्ज़ाम हयो त उहो अमल मुक़ामी माण्हुनि खे बेवस करण ऐं संदन लॾ पालण लाइ हिकु साज़िश आहे जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। असांजे ॻोठनि खे गंदे पाणी सां ॻोड़े हुकुमरान कहिड़ो पैगाम ॾियणु चाहिनि था। असां पंहिंजे वसीलनि ऐं ज़मीननि खे तबाह करणु न ॾींदासीं। जेकॾहिं ज़हरीले पाणी जे छोड़ जो कमु बंदि न कयो वियो त असां पंहिंजे एहतियात जो दाइरो वधाईंदे सख़्तु मज़ामत कंदासीं। हिननि चयो त हैदराबादी फैक्ट्रियुनि तरफ़ां निकाल थियण ज़हरीले पाणी खे रोकण लाइ तुर्त क़दम खयां वञनि। ॿी सूरत में एतिरा जो दाइरो वधाए क़ौमी शराइनि खे बंदि कयो वेंदो। होॾां मुक़ामी इंतिज़ामिया लाॻापियल इदारनि पारां अञा ताईं का बि वाज़े कार्रवाई या मौक़िफ़ साम्हूं न आयो आहे। जॾहिं त एहतियात कंदड़नि जो चवणु हो त जेकॾहिं संदन मुतालबा न मञिया विया त एहतियात जो सिलसिलो जारी रहंदो। पानी बंद करो।